सिंध रंग न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। हींअर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर में हथियारबंदनि जी फायरिंग गोलियूं लॻण सबबि ज़मीन ते फसल खे पाणी ॾींदड़ नौजवान सैयद सज्जाद अली शाह सख़्त ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। तफ़सील खां अवां खे आगाह कंदासीं त अहमदपुर शहर जे सैयद मौले जो रहासी नौजवान सैयद सज्जाद अली शाह बुखारी के हथियारबंदनि गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे इतला मिलण ते पुलिस ऐं वारसनि खणाए पीर जे ॻोठ अस्पताल पहुचायो, जितां डॉक्टरनि पारां खेसि इलाज लाइ खैरपुर अस्पताल रेफर कयो वियो आहे। इन ॾस में वारसनि जो चवणु हो त नौजवान सज्जाद अली शाह पंहिंजे ज़मीन ते कणक जे फसल खे पाणी ॾेई रहियो त हथियारबंदनि गोलियूं हणी खेसि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ अहमदपुर पुलिस जो चवणु हो त नौजवान खे इतला मिलण ते अस्पताल खणाए आया आहियूं। वाक़ियो सैयद बिरादरी जो पाण में हलंदड़ पुराणो तकरार ॿुधायो पियो वञे। वधीक जांच कई पई वञे त असुल कारण छा आहे। ॿिए तरफ़ आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे।